अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। या रसूल अल्लाह दीदार जो खोले दरियों भर जला तो खे पसी आजो थियने ऐबन भरियों शर्म सारा है सजना तुझे क्या शम्सो कमर शर्म सारा है सजना तुझे क्या शम्सो कमर हुस्न तुझे खेड़सी हैरान क्यों मुरा परियों। या रसूल अल्लाह हिन फकीरन के मदीने जीत के या रसूल अल्लाह हिन गरीबन के मदीने जीत के
बाची बाकी उम्र ॾियूं दर जुनो किरियो या रसूल अल्लाह मां तुसा मदीने में अची रूबरू खोले कंद से आहिन बुझूं ॻाल्हियूं गरियूं तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे दोस्तों मुझे अजीजो रब्बुल आलमीन जल्ल शानो शला सां सभिनी खे मदीने वारे मीर जी सच्ची मोहब्बत नसीब सलीबन जे कर गुलामी में शलहयाती जा पसाह पूरा थिया आखिरत में उन्हें महबूब जी रब शल ज़ियारत शफाअत ऐं पारो नसीब आमीन। प्यारा दोस्तों ये महफिल बाबरकत महफिल नूरानी महफिल जिका सोहने सरदार मदनी ताजदार जे शान में मलाई पई वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे सोने हबीब जी मोहब्बत में तो अज पतरे पत ते वेही महबूब जी सिफत सना ॿुधी रहियो है। रब शला सां सभिनी खे उन सुहिणे जो बिना पर्दे दीदार आमीन। अज़ीज़ान गिरामी इन ॻाल्हि में को बि शक ऐं शुबो नाहे त हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह जी मखलूक जे अंदरि अफज़ल तरीन अशरफ तरीन ऐं काइनात जी फल्ले में फल्ली शख्सियतात मिठे मोहम्मद करीम बेशक कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अनस राविया तिरमिज़ी जी ग़ालिबन हदीस कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसनुन नास व अशजउन नास। मदीने वारो साईं सारी इंसान जात में सभिनी का वधीक सोहणो सुभान अल्लाह। सभिनी इंसानन का वधीक बहादुर सभिनी का वधीक सखिया सखिया सभिनी का वधीक सखिया कान अक़लुन नास। सभिनी इंसानन का वधीक मुझो मदीने वारो साईं अकुल वारो अॼु हिकिड़ी रिवायत पढ़ियम इमाम सालिही इब्न असाकिर जे हवाले सां अबू नुएम जे हवाले सां सुबुलुल हुदा व रशाद में इमाम सालिही रिवायत आंदी आहे। हजरत वहब बिन मुनब्बिह रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आहे त सारी दुनिया जे माण्हुनि जो सारी दुनिया जे माण्हुनि जो अकुल फहम दानाई समझ ऐं मदीने वारे मीर जे अकुल ऐं दानाई खे जे मुआज़नो कजे त सारी दुनिया वटि जेतिरो अकुल आहे इहो हिकिड़े वारी जे ज़र्रे जी मानिंदा सुभान अल्लाह। ऐं महबूब जो अकुल एतिरो आहे जेतिरो पूरी रुई ज़मीन ते वारी जा ज़रा। ॻाल्हि सम्झ में आयव? सुभान अल्लाह। थर ॾिठो अथव थर थर जी हिकिड़ी भिट असां ही सॼे जलसे वारा मां सॼी उमिरि कयूं त हुनजा वारी जा ज़रा कोन खुटाए सघे हिकिड़ी भिट जा। अहिड़ियूं त लखे किरोड़े भिटूं आहिनि जेके ज़मीन ते रब ठाहियूं आहिनि। ऐं सारी दुनिया जे
जो अकुल हिकड़े वारी जे ज़रे वांगुरु ऐं मदीने वारे मीर जो अकुल एतिरो आहे, एतिरो घणो आहे जेतिरो पूरी काइनात में पूरी रोए ज़मीन ते वारी नज़र आहे। सुभान अल्लाह। ऐं हकीम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे त अकुल जा कुल 100 हिस्सा आहिनि। घणा आहिनि? अकुल ऐं दानाई 100 हिस्सा आहिनि। उन मथां हिकिड़ो हिस्सो पूरी दुनिया में रब विरहायो आहे। सारी दुनिया जे अंदर जेतिरा नबी आया, वली आहिनि, सिद्दीक आहिनि, शहीद आहिनि, आकिल आहिनि, आलिम आहिनि, दानिश्वर आहिनि, सियाणा आहिनि, फिलासफर आहिनि, इन्हनि वटि हिकिड़ो हिस्सो अकुल जो विरहायल आहे ऐं बाक़ी 99 जो 99 हिस्सा अकुल जा मदीने वारे मीर खे रब। सुभान अल्लाह। सदको सोना ॻाल्हि सम्झी? सदको सोना ॻाल्हि सम्झी? सुभान अल्लाह। हाँ, महबूब जो जेको दीन आहे न, खुदा जो कसम अहिड़ो आकिलाना, आलिमाना, मुदब्बिराना तरीक़ो काइनात में ॿियो को बि कोन्हे जेको मदीने वारे मीर तरीक़ो। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेका तालीम ॾिनी आहे, मदीने वारे मीर जेको उम्मत खे दर्स पढ़ायो आहे, त ही कम कयो, हीअं न कयो, हीअं कयो, हीअं न कयो, ही शइ खाओ, हीअ शइ न खाओ, ही हलाल अथव, ही हराम अथव, ही जाइज़ आहे, ही नाजाइज़ आहे। खुदा जो कसम हर हदीस में हज़ारे राज ऐं इसरार आहिनि। हर शरीयत जे हर हुक्म जे अंदर हज़ारे हिकमतूं पिन्हा आहिनि। असांजे सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अपनी प्यारा असां वटि अकुल भी थोड़ो, समझ भी थोड़ी, फहम भी थोड़ो, पर मुझे दिल पर मोहम्मद करीम वटि जो कुछ महबूब आंदो इन्हें जहिड़ो आकिलाना सियाणप वारो ॿियो को तरीक़ो आहे ई कोन। तुंहिंजो अकुल समझी सघे या न सघे, पर खुदा जो कसम मुझे सोने हबीब जे सुन्नत में 1000 फ़ाइदा था। तूं चओ ने मसलन फटको आहे, फटको आहे, दोस्त मथो वारो करे हलन था, फैशन बणजी वियो आहे। फटको महबूब बधो, फटको महबूब सेखारियो त फटको बधो जो फटके बधण वारे ते अल्लाह जा मलाइक सलात पढ़ंदा आहिनि। फटको बधी हलंदो, रब जा मलाइक उन ते सलात पढ़ंदा आहिनि। मदीने वारे मीर फरमायो त जॾहिं मुंहिंजी उम्मत टोपियुनि ते पटका ॿधण छॾे ॾींदी त पंहिंजी इज़त विञाए वेंदा। असांजी इज़त मिठे मोहम्मद करीम जे तरीक़े में आहे, हिंदुनि जे तरीक़े में असांजी इज़त नाहे, काफ़रनि ऐं वाणियुनि जे तरीक़े में असांजी इज़त नाहे। असांजी इज़त आहे त दिलबर मोहम्मद करीम जे तरीक़े में आहे। सुभान अल्लाह। फटको हिकिड़ो डिघो कपिड़ो आहे, मथे सां वेड़े छॾिजे थो, तूं चवंदे इहो ॿार आहे मथे ते, पर अॼु जदीद साइंस थी चवे, अॼु डॉक्टर था चवनि, अॼु दुनिया जा ॾाहा था चवनि त ही आसमान ते जेकी सितारा आहिनि, सयारा आहे, गर्दिश कनि था, इन्हनि जा असरात ज़मीन ते पवंदा आहिनि। पोइ जंहिंजो मथो उघाड़ो हूंदो आहे, इन सयारनि जा असर, उन्हनि जा रेज़, उन्हनि जा श्वा माण्हुनि जे मथनि ते किरंदा आहिनि। पोइ दिमाग़ जा जेकी खिली आहिनि, उन्हनि ते बुरा असर पवंदा आहिनि। इन सां माण्हू ज़हनी तरह
परेशान थी पवंदो आहे, टेंशन में अची वेंदो आहे, ज़हनी तरह परेशानियुनि में मुब्तला थी वेंदो आहे, सुकून न ईंदुसि। माल भी आहे, पैसो भी आहे, ज़मींदार भी आहे, पर सुकून कोन ईंदुसि, परेशानी कोन लहंदुसि। अॼु डॉक्टर था चवनि त जेकॾहिं उन्हनि सयारनि जे असरनि खां बचणु चाहियो था, पंहिंजे ज़हन खे सुकून ॾियणु चाहियो था, त पटको धंधा कयो। न चई सुभाणे मां तो चवां त इंशाअल्लाह उहो ॾींहं परे न हिंदे साइंसदान माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदा इंशाअल्लाह। इंशाअल्लाह घणा अंग्रेज, घणा काफ़िर क़ुरान पढ़ंदे महबूब जे दीन जो मुतालियो कंदे कलमो पढ़ी मुस्लमान थी। सुभान अल्लाह। अमेरिका जे यूनिवर्सिटी जो हिकिड़ो वॾो वाइस चांसलर आहे, एम्ब्रियोलॉजी जो प्रोफेसर आहे, कुरान पढ़े पियो। कुरान पढ़ंदे पढ़ंदे जेॾी महिल इहा आयत पढ़ी त यख़्लुकुकुम फी बुतून उम्महातिकुम ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन ज़लात, उहो रब मां आहियां जो मां जे पेट में तव्हांखे टिन ऊंदाही जे पर्दनि में ठाहींदो आहियां, तव्हांखे हिकिड़ी तकलीफ़ खां ॿी में मटाईंदो आहियां, मां जे पेट में टिन पर्दनि में ठाहींदो आहियां। अंग्रेज़ जेॾी महिल इहो पढ़े पियो, क़ुरान जी आयत पढ़ी, जी मूंखे हैरत लॻी वई त अॼु असां जदीद तहक़ीक़ करे इन जाइ ते बीठा आहियूं त माउ जे पेट में ॿार टिन पर्दनि में ठहंदो आहे, पर क़ुरान अॻु में 1500 साल अॻु में क़ुरान ॿुधाए छॾियो जेका अॼु साइंस ॿुधाए। अॼु उहो प्रोफेसर हींअर अल्हम्दुलिल्लाह कलमो पढ़ी मुस्लमान बण। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा पीरी प्यारा, तू थो चवीं त दाढ़ी रखां, दाढ़ी में कहिड़ो फ़ाइदो आहे, पर अॼु जदीद डॉक्टर थो चवे त दाढ़ी रखायो, जो दाढ़ी जा जेके वार आहिनि इहे माण्हू जे जिस्मानी कुवतुनि खे वधाइनि था। सुभान अल्लाह। यानी जिस्मानी फ़ाइदा। सुभान अल्लाह। अॼु तू थो चवीं त निमाज़ पढ़ां, निमाज़ में कहिड़ो फ़ाइदो आहे, पर अॼु डॉक्टर थो चवे त जेकॾहिं तव्हां निमाज़ पढ़ो या एक्सरसाइज बदन जी वर्जिश कयो त तव्हां दिलि जे बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदव। ब्लड प्रेशर जी बीमारी न थींदव, शुगर न थींदव, कैंसर न थींदव, जेकॾहिं निमाज़ पाबंदी सां पढ़ंदा रहो, पूरे तरीक़े सां खुशू ऐं खुशूअ सां इस्लामी तरीक़े मुताबिक निमाज़ पढ़ो त तव्हां जिस्मानी रूहानी बीमारियुनि खां रब शिफ़ा ॾेई छॾींदो। सुभान अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वापस सां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा पीरी प्यारा, मदीने वाले मीर की हदीस के पढ़ो वरी जदीद तहकीक दे निहार त इएं थो लॻे त वॾनि डॉक्टरनि वॾनि प्रोफेसरनि खां बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो अकुल ऐं सम्झ वधीक आहे। तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। मेरे तवज्जो कयो और हिन खे थोरो पासे ते करो, जल्दी यार खे पासे करो। प्री प्यारा ॾिसो, मदीने वारे साईं फरमायो त जेॾी महिल मानी खाई दंग कयो न, झूना हेॾे ख़्याल कर, मानी खाई दंग कयो त आङिरियूं चटींदा कयो। न चई सुभान अल्लाह। महबूब जी सुन्नत आहे, मानी खाई आङिरियूं चटियो, आङिरियुनि खे पहिरीं अशद आङुर पोइ विची पोइ बाच पोइ चीच आङिरियूं चटियो, महबूब जी सुन्नत। अॼु डॉक्टर था चवनि त खाधे में फूड पॉइज़न थींदो आहे, खाधे में
कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू मानी खाईंदो यकदमि पेट में सूर पइजी वेंदो आहे। अब थींदो आहे कॾहिं कॾहिं माण्हू मानी खाधी का शइ खाधी मथे में सूर पइजी वेंदो, चकर अची वेंदा, उल्टियूं अची वेंदियूं आहिनि। पर डॉक्टर था चवनि त इन हथ जे आङिरियुनि जे अंदरि रब नमकियात रखाई आहे। जेकॾहिं मानी खाई आङिरियूं चटींदा कयो त फूड पॉइज़न खां इन पुरनि बीमारियुनि जे असरनि खां महफ़ूज़ रहिजी वेंदो। तव्हांजे बीमारियुनि जी दवा आहे मानीअ खां पोइ आङिरियूं चटींदा कयो। सुभाणे अल्लाह। वाह वाह मुंहिंजा सोहणा हबीब, तुंहिंजे दीन ऐं तुंहिंजे तालीम तां सदको वञी सघंदो। ओ मुंहिंजा पिणी प्यारा, अॼु जदीद दौर आहे, पर उन दौर ते निगाह कर जे वक़्त में अञा साइंस जी एस न हुई, अञा मशीनरी ईजाद न थी हुई, उन वक़्त में रब जो क़ुरान नाज़िल थियो आहे। रब जो फरमाए त माखी खाओ, फी शिफ़ाउन लिन्नास, माखीअ जे अंदरि रब शिफ़ा रखी आहे। सुभाणे अल्लाह। माखी जे अंदरि माखी जे अंदरि रब शिफ़ा रखी। वाह सुजाग वेठा आहियो, नुस्ख़ो ॿुधायां, बीमारियुनि खां बचण जो नुस्ख़ो ॿुधायां। अॼु बीमारियूं आम थी पियूं आहिनि, हेपाटाइटिस आहे, कंहिंखे कैंसर आहे, कंहिंखे कहिड़ी शइ, कंहिंखे कहिड़ी बीमारी, माण्हू जग परेशान आहे, कारी साई आम थी वई आहे। अचो अॼु नुस्ख़ो न भरी ॾसियूं थो वञाव, अहिड़ो नुस्ख़ो अथव जो अमल कयो, ख़ुदा जो कसम कॾहिं तव्हांखे कारी साई कोन इंशाअल्लाह। कॾहिं तव्हांखे वॾी बीमारी जीअं अधरंग आहे, कैंसर आहे, या साईं मुंहिंजा टिकियूं बीमारियूं आहिनि, वॾियूं मुसीबतूं आहिनि, अल्लाह जे नबीअ ज़िम्मो खणी छॾियो आहे, पैगंबरी नुस्ख़े ते अमल कर, रब तोखे हर वॾी बीमारी खां महफ़ूज़ रखे। आमीन आमीन इंशाअल्लाह। ॿुधाएं हाँ, मदीने वारे साईं फरमायो त मन लाइकल असले सलासा सबाह कुल्लु शहर लम युसिबहु अज़ीमुम मिनल बलाए। मदीने वारे साईं फरमायो त हर महीने जा 3 सुबुह, महीनो बीहे, पहिरीं तारीख़, 2 तारीख़, 3 तारीख़, या 3 तारीख़, 4 तारीख़, 5 तारीख़, 5 या 6 7, 3 ॾींहं हर महीने जा। छा कयो? सुबुह जो सवेल नेरानो माखी तरीअ ते लाहे, पोइ उन माखी खे चटी छॾींदा कयो। सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह। छा चवंदा आहिनि त दीन बि ताहिरी बि, मज़ो मज़े जो मज़ो बि, राति बि मिठो थिए, बीमारियुनि जो इलाज। सुभाणे अल्लाह। 3 ॾींहं हर महीने जा 3 ॾींहं माखी चटियो, का बि वॾी बीमारी तव्हांखे न थींदी। बाक़ी हल्को फुल्को को केॾी महिल तप तो थी वियो, या को मथे में सूर, या खंघि खुश्की, उन जी परवाह न आहे। वॾी बीमारी तव्हांखे का बि न थींदी, मदीने वारे मीर जी गारंटी आहे। मोमिननि खे यकीन आहे, महबूब जी हदीस सच्ची आहे, सच्ची महबूब जी हदीस सच्ची सच्ची आहे, पक्का पक्का। पोइ यार अहिड़ो इलाज सो बि मुफ़्त में। हाणे थी वञनि था हेपाटाइटिस, बाबा तो कारी साई थी आहे, हे 70,000 रुपए जो इलाज आहे, 50,000 जो कोर्स आहे, 10,000 जो सुयूं हणा, लखे रुपया माण्हू लुटाइनि था। आ मुझे दिलबर नबी जे दर ते आ, मुफ्त में इलाज मिली वेंदई। हिकिड़े तबीब मोकिलियो, बादशाह तबीब मोकिलियो मदीने पाक में, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे सहाबनि जो वञी इलाज। तबीब सॻो रोज़ 2 साल मदीने में रहियो, पर कंहिं असां बि मथे जे सूर जी दवा बि कोन वरितसि। हेॾे ॾिस न, लालू रंक में हिकिड़ो चे अस्पताल सबील खोले, मुफ़्त वारी अस्पताल खोले, त ॾिस रोज़ानो घणियूं कतारूं थियूं लॻनि बीमारनि। ईअं लॻंदो सॼो लालू रोग जो ॻोठ बीमार आहे। 2 साल मदीना मुनव्वरा में रहियो, पर हिकिड़े माण्हू बि मथे जे सूर जी दवा कोन वरितसि। महबूबनि खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, हे त मां रहियो आहियां 2 साल, तुंहिंजो असां बि रुॻो बीमारी कोन थियो आहे, पर हाणे मूंखे मोकल जो मां ॿिए कंहिं दर ते वञी विया।
साईं फरमाए त मूं पंहिंजे गुलामनि खे अहिड़ो सबक सेखारियो आहे जो जेकॾहिं उन ते अमल कंदा त कॾहिं बीमार थींदा ई कोन। सुभान अल्लाह। तबीब चयोसीं भला इहो नुस्ख़ो असांखे बि त ॿुधायो, असां जेका तिब पढ़िया आहियूं, डॉक्टरी सिखिया आहियूं, असां त अहिड़ो नुस्ख़ो को बि अॼु ताईं कोन पढ़ियो आहे जंहिंजे वापराइण सां माण्हू बीमार थिए ई न। बीमारियुनि जा नुस्ख़ा त असां वटि आहिनि पर बीमारी थिए ई न अहिड़ो नुस्ख़ो कोन सम्झ। डॉक्टरनि वटि अॼु जदीद दौर आहे, डॉक्टरनि वटि हर बीमारी जी दवा आहे। मथे जे सूर जी, पेट जे सूर जी, खंघ जी, ज़ुकाम जी, लेस जी, हर शइ जी बीमारी जी दवा त अथनि पर अहिड़ी दवा के डॉक्टर खे वञी चओ से अहिड़ी दवा ॾे जो मूंखे का बि बीमारी न थिए। चवंदो बाबा मां को जादूगर त न आहियां जो तोखे अहिड़ी दवा ॾे। अॼु त हिन दौर में त वीचारा डॉक्टर ई वीचारा पिया आहिनि नथा। डॉक्टर ही अहिड़ियुनि बीमारियुनि में आहिनि जेके मरीज़नि खे अहिड़ियूं बीमारियूं कोन। डॉक्टर ख़ुदि मरीज़ आहिनि। हा पर मुंहिंजा पिरी प्यारा मदीने वारे मीर अहिड़ो इलाज बि ॾसियो आहे। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त मुंहिंजा असहाबी जॾहिं घणी बुख लॻंदी अथनि त खाईंदा आहिनि, वरी अञा मानी जी ज़रूरत हूंदी अथनि त मानी मां हथु कढंदा आहिनि। बस इन्हे जे करे हिननि खे का बीमारी कोन थी। सुभान अल्लाह। असांजो हाल छा आहे लालू वारा? अचे खाईंदासीं ईअं जीअं मींहं को टपड़ अंदर कबा आहिनि। मानीअ ते जे वेहंदासीं त ईअं मानी खाईंदासीं जीअं बोरे में वंगा विझंदा। साईं त फरमाइनि त घटि मानी खाओ, थोड़ी मानी खाओ, भला ॿियो घणी था खाओ त हरू भरू न तरंदी। ईअं कयो जो पेट खे टिनि हिस्सनि में विराए, हिकिड़े हिसे में मानी, ॿिए में पाणी, टियों हिसो साह खणण जे लाइ। असांजो हाल इहो आहे जो टई हिसा भरींदासीं मानी सां। हीअं आंगुर हण त वरी मानीअ खे ठका करे, वात में आंगुर हण त वरी मानी खे लॻे। अवाम तवाम वरी असां वारो लॾो जेको मौलवी पीरनि वारो लॾो वरी हिन जी ॻाल्हि। मौलवी साहिब जो मानी खाए फकीर मौलवी साहिब जो मानी खाए ॾींदा विया, वियो खाईंदो जेॾी महिल खाई भउ कई मौलवी साहिब अञा खाओ। चए बसि बाबा हाणे गुंजाइश कान्हे। बाबा साईं हे थोरो, बाबा हाणे गुंजाइश, बसि गिरह जी ज़रूरत न आहे। साईं आयो हलवे जो थाल, हलवे जो थाल आयो त मौलवी साहिब अचे जो बीठो त रड़के जो थाल ई पूरो। अरे साईं हे तो पे चयो त गिरह जी ज़रूरत कान्हे। कि बाबा ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मस्जिद भरी पई हुजे, मस्जिद जमायत सां फुल हुजे ऐं जे साईं जन अची वञनि जॻह थींदी या न? फुल हुजे जाइ कान्हे मस्जिद में, पर जे साईं जन अची वञनि जॻह थींदी या न? साईं जन जे लाइ कीअं कोन जॻह थींदी? ओ मुंहिंजा पिरी प्यारा त मदीने वारे मीर असांखे सेखारियो, सम्झायो त घटि मानी खाओ। इहो तव्हांजे बीमारियुनि जी दवा आहे, तव्हांजे दर्दनि जो इलाज। हिफ्ज़ मां तक़द्दम, बीमारी अचण खां अॻु में उनजो इलाज मदीने वारे साईं ॾिसे छॾियो। अंदरून ज़ताम खालीदार, अंदरून ज़ताम खालीदार, अंदरून नूर मारिफत बीनी। सुभान अल्लाह। ये अंदर में नूर मारिफत जो ॾिसणु चाहींदो, अल्लाह जे ज़िक्र जा इसरार ॾिसणु चाहींदो त मानी कर। सुभान अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
मुझे सोने हबीब सिखारियो, उम्मत के सबक सिखारियो। होशियार आयो, बेशक सुजाग आयो, सुजाग साईं का फरमाइश त जॾहिं रात थिए त तव्हां पंहिंजे पाणीअ जा थांव ठके छॾींदा कयो। दिलो आ, मटो आ, नदी आ, वाटर कूलर आ, उनजो मुंहुं खुलियल न छॾींदा कयो। छो त साल में हिकिड़ी अहिड़ी रात ईंदी आ जो आसमान तां बीमारियूं वबाऊं नाज़िल थींदियूं आहिनि। पोइ जेकी थांव खुलियल हूंदा आहिनि उहे बीमारियुनि जा असर उन में पवंदा आहिनि। जेके माण्हू उहे पाणी पीअंदा वेंदा बीमारियुनि में मुब्तला थींदा वेंदा। अरे डॉक्टर था चवनि त पाकिस्तान में 50% माण्हू कारी साई में मुब्तला थी चुका आहिनि। 50%, 150 माण्हू इन साई में बीमारी में मुब्तला थी विया आहिनि। पाणी सही कोन। असल में मूं जेका ऑब्जर्वेशन कई आहे, मूं जेको ॾिठो आहे त माण्हुनि मदीने वारे मीर जे तरीक़े खे छॾे ॾिनो आहे, तॾहिं बीमारियुनि में मुब्तला थी वियासीं। ऐं महबूब फरमायो त तव्हां मुंहिंजे तरीक़े ते हलो त तव्हांखे दुनिया आख़िरत जे दुखनि खां रब छॾाए छॾींदो। साईं फरमायो त जेॾी महिल राति थिए त खाधे जा थांव ढके छॾींदा कयो ऐं सिज लहे त पंहिंजे ॿारनि खे घर खां ॿाहिरि न छॾियो। ॻाल्हि सम्झो, सिज लहे त घर जा दर बंदि करे छॾियो। नंढड़नि ॿारनि खे घिटियुनि में रस्तनि में रांदि खेॾण जे लाइ न छॾियो। छो त इन शयातीन हीन ज़िंतन तशरो, इन घड़ी में इन सिजल ते सोमानी जे विच में शैतान घिटियुनि में फैलजी वेंदा आहिनि, जिन घिटियुनि में फैलजी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजा ॿारड़ा घिटियुनि में हलंदा त जिन्नात जो उन्हनि ते हमिलो थींदो, जिन्नात उन्हनि ते असरअंदाज़ थींदा, तव्हांजा ॿार बीमार थी पवंदा। हिकिड़ो त चएसि मुंहिंजो छोरो पढ़े ई नथो, ॾाढा त वस कयांसि पर छोरो पढ़े ई नथो। को तो चएसि मुंहिंजो बचड़ा बीमार थी पिया, छुटनि ई नथा, ॾाढियूं दवाऊं करायूं अथनि। पिरी प्यारा हेॾे तवजह कर लालू वारा, अॼु महबूब जे तरीक़े खे सम्झ अमल कर। जेकॾहिं वरी तूं ॾुखियो ॾींहुं ॾिसी त सुभाणे मुंहिंजे गिरेबान मां झलजाए। जेकॾहिं महबूब जे सुन्नत ते तूं अमल कर ऐं जे तूं ॾुखियो ॾींहुं ॾिसी त मां तोखे भरे ॾींदुसि। मूंखे मदीने वारे मीर जे फरमान में पक्का महबूब जो कौल, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत जी हर ॻाल्हि में असांजे लाइ हज़ार हिकमतूं रात ऐं भलायूं। साईं फरमाइनि था त जेॾी महिल राति थिए त तव्हां पंहिंजा बतियूं ऐं ॾीया उझाए छॾींदा कयो। छा कयो? बतियूं, ॾीया, सुई गैस हुजे, चुल्हो या चुल्ह में अंदरि टांडो हुजे, बरंदड़ हुजे त सुम्हण खां अॻु में उहे टांडा उझाए पोइ सुम्हंदा कयो। जेकॾहिं ईअं न कंदो त बाहि तव्हांजी दुश्मन आहे, बाहि तव्हांजी दुश्मन आहे। केॾी महिल ईअं थींदो आहे जो हिकिड़ो नंढड़ी चिणग पई दुखंदी आहे, हवा लॻंदी, बरंदे बरंदे उन मां का टांडड़ी उथी वञी छपर ते पई, ॻोठ जो ॻोठ सड़ी। हा, मदीना मुनव्वरा जे अंदरि हिकिड़े घर में ॾीओ ॿरियो पियो, हिकिड़ी किरड़ी आई, ॾीओ ॿरंदो आहे तेल में, मिठे तेल में। हाणे त ॾींहंनि जो रवाज ई वियो, जॾहिं को बिजली आई आहे। पोढ़नि खे अञा बि ख़बर आहे त कीअं ॾीआ ॿरंदा हुया। हीअं ॾीओ ॿरे पियो, हिकिड़ी किरड़ी आई अची उन वक़्त में चकु पातई, हीअं छिके खणी छपर ते रखी ऐं जो छपर खे बाहि लॻी त घर सॼो सड़ी। सुबुह जो हबीबन करीमन ते इहा ॻाल्हि पहुती। मुंहिंजे सोने हबीब फरमाए त मूं तव्हांखे मना कोन कई आहे त तव्हां राति जो पंहिंजा ॾीआ ऐं बतियूं उझाए छॾींदा कयो। जेकॾहिं तव्हां ॾीआ नथा उझायो त किरड़ी जहिड़ा हक़ीर जानवर अचनि था, उहे बि तव्हांजे घरनि खे जलाए वञनि था। सुभान अल्लाह। महबूब जे सुन्नत में फ़ाइदो आहे, महबूब जे फर्मा बरदारी में नफ़ो आहे न। तो सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या हबीबल्लाह। असां जा वरी किस्सा ही उल्टा अथव, असां जी सोच ही ऊंधी। हीअं कंहिंजी निगरा कंहिंजी न हीअं जुती ऊंधी थी पवंदी त चवंदा इहो थी निभाग आहे या ग़लति थो चवां? तव्हां लालू वारनि वटि मथां न हुजे ईअं जुती ऊंधी थी न चवां निभाग जी निशानी। वरी कंहिंजी जुतीअ जो पादर ॿिए जुती जे पादर ते चढ़ंदो अदा इहो सफ़र ते वेंदो। वरी कावण कावण काव न का का कंदो अदा कावण थी कावेली थी टां टां करे पई इझो थो महिमान अची। चवंदा या कोन चवंदा? वरी हीअं ॿिली जेका आहे ॿिली हीअं कंदी आहे केॾी महिल अॻियूं टंगियूं मुंहं ते हीअं घुमाईंदी आहे। वरी छा चवंदा अदा ॿिलीअ मुंहुं धोतो आहे छो था महिमान अचनि। वरी को 5 तारीख़ में वफ़ात कयो त 5 कुन में मरी वियो, हाणे घर जा 5 भाती मरंदसि। आहे इहो रवाज या न? 5 कुन में मोह आहे, हाणे 5 भाती घर जा मरंदसि। यादि रखो मुसलमानों ये शिरकिया रस्मूं आहिनि, ये शिरकिया आदतूं आहिनि। इस्लाम इहा शइ न सेखारी आहे। मुसलमान आहियूं असां मदीने वारे मीर जा गुलाम आहियूं त असांखे वात उहा वठणी आहे जेका दिलबर मोहम्मद करीम सेखारी आहे। वरी छजे हिकिड़ो माण्हू मरी वियो न, खुदा न ख़ास्ता को घर जो भाती ॿियो उन घर में वफ़ात कई त चवंदा त मैयत खे कफन वात में अची वियो आहे। वरी कबर खोटींदा या काना हणंदा या किल वञी खोड़ींदा या उन मैयत खे खोले उन जे पेशानी ते बाज़ क़ौमुनि में ईअं रवाज आहे जो मैयत खे वञी किल उन जे पेशानी ते हणंदा। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, केॾो वॾो गुनाह। हाँ यादि रखो कंहिं बि मैयत जी खे या कबर जी बेअदबी करे त उहो ईअं आहे जीअं सिंधा इंसान खे ईज़ा पहुचाए। हबीबन करीमन ॾिठो हिकिड़े सहाबी खे त हीअं कबर ते हीअं टेक लॻाई वेठो हुजे। पाण फरमाईं त या साहिबल कब्र अंसिल मिनल कब्र ला तुज़ीहि वला युज़ीका। ओ कबर ते टेक ॾियण वारा कबर खे वारे खे ईज़ा न पहुचाए, न उहो तोखे ईज़ा आहे जेको हीअ टेक लॻाए वेठो ई, इहो बि तूं उन मैयत खे ईज़ा पहुचाए रहियो आहीं। कब्रिस्तान में वञो, जुती लाहे कोशिश कयो त पेर उघाड़ा करे वञो। कंहिं बि कबर ते लत न ॾियो, कंहिं बि कबर खे तवाफ़ न कयो, कंहिं बि कबर खे सजदो न कयो। भली कलंदर जी मज़ार हुजे, भली भिटाई जी मज़ार हुजे, भली कंहिं अल्लाह जे वलीअ जी मज़ार हुजे, कंहिं बि कबर खे सजदो करणु हराम आहे। सजदो करणु हराम आहे। जे सजदो कंहिं कबर खे कयो, सुन्नी कन खोले ॿुध, आखियुनि जे बसीरत वारे कननि सां वेही हिन ॻाल्हि खे ॿुध। असां आले सुन्नत जो अक़ीदो छा आहे, आले सुन्नत जो तरीक़ो छा आहे। ही बदनामी आहे आले सुन्नत ते। इहो दाग लगायो तो वञे सुन्नियुनि जे मथां त सुन्नी कब्रुनि खे पूॼा था कनि, सुन्नी कब्रुनि खे वञी तवाफ़ था कनि, सुन्नी कब्रुनि खे सजदो था कनि। यादि रखो असां आले सुन्नत जो अक़ीदो आहे जेको कंहिं कब्र खे सजदो करे इहो कुफ्र कयईं, इहो कुफ्र में पइजी वियो। मुंहिंजा दोस्तो, कंहिं बि कब्र खे सजदो करणु शरअन जाइज़ न आहे। इहो काफ़िरनि जो कमु आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे। सदको सदको बेशक। हाँ जर हक़ चवंदो असां जे रुसी वञो त भली रुसो। बेशक बेशक चवंदा बेशक। वरी हाणे ॿी बीमारी आहे। हाणे उहा बीमारी हिकिड़ी वबा जी सूरत इख्तियार करे वई आहे। बुज़ुर्गनि जा, पीरनि जा, अलाह वारनि जा फोटू बाज़ारुनि में, दुकाननि ते सही मुंहिंजा घरनि में लटकिया पिया आहिनि। उन्हनि खे गुलनि जा हार पाराईंदा। मूं ईअं ॾिठो आहे, मां चश्मदीद ॻाल्हि थो कयां त गुलनि जा हार पाराए पोइ ॿाहूं ॿधियूं बीठा आहिनि। साईं मुर्शिद लजपाल पारत थी। अरे तो में ऐं बाणीअ में को फ़र्क़ु कहिड़ो आहे?
हिंदू तो में फर्क पो कहिड़ो आहे हिंदू भी ईअं कंदो आहे पंहिंजे भगवान जी मूर्ति जे अॻियां पंहिंजे हनुमान जे मूर्ति जे अॻियां ॿाहूं ॿधी बीहंदो आहे उन मूर्ति खां पंहिंजी मुराद घुरंदो आहे जेकॾहिं तूं मुस्लमान थी करे ईअं फोटो परस्ती करी त हिंदू में तो में कहिड़ो फ़र्क़ु चइबो जे मुस्लमान मोमिन सचो आहीं त वाट उहा वठ जेका मदीने वारे मीर सेखारी आहे मूंखे हिकिड़े फ़क़ीर ॿुधायो त क़िबला साईं कंबर वारे अल्लाह साईं खेन के शाद आबाद रखे रब खेन सेहत सलामत अता फरमाए सनन सायो अहले सुन्नत जे मथा रब चल आमीन 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 हज़रत क़िबला साईं कंबर वारन मूंखे फ़क़ीर ॿुधायो त मां उन जुमे ते ख़ुद मौजूद हुयुसि साईं जन तकरीर में मना कई त मुंहिंजो फोटो न लॻायो मुंहिंजे फोटो खे ईअं आवेज़ा न कयो अरे जे मुरीद सचो आहीं त मुर्शिद जो चयो मञ न इंशाअल्लाह ये वाणिया पंहिंजे मूर्तियुनि सां कंदा न कंदासीं हिकिड़े घर में मां वियुसि मुंहिंजो फोटो बि लॻो पियो अरे हे छो लॻाए थी चईं बसि ईअं दिलड़ी ठारींदो आहियां मुंहिंजो लाहे मूं ठारायोमांसि मुंहिंजो जेकॾहिं मुंहिंजो मुरीद आहीं त अॻिते अहिड़ो कमु न कजांइ मूंखे इहा ॻाल्हि क़बूल न आहे हज़रत गौसुज़्ज़मा पीर मिठा साईं रहमतुल्लाह पीर मिठा के माण्हू को साईं जन जो उन वक़्त में फोटुनि जो एतिरो रवाज बि कोन हुयो हुन ख़ुदा ॼाणे कीअं साईं जन जी तस्वीर करे वरिती साईं जन खे ख़बर पई पोइ कशम जे ज़रिए या के फ़क़ीर ॿुधायो साईं जन उन फ़क़ीर खां पुछो त भई तेकन मेरा फोटू है आके हाँ ते है पाण में चाह खणी आयो साईं जन ॾिठो उनखे ॾिसी पर में फ़क़ीर क्यों रखियाई ये फोटो मेरा क्यों रखियाई आके साईं बस तस्वर पकेंदा बेसा सूरत सारी तस्वर क्या दिल विच पकेंदा पाण में मैं जिंदा बैठा मैं क्यों बैठा देख मेरा तस्वर पका तू फोटो दी पूजा बैठा करे दई पर एतिरो नाराज़ थिया पंहिंजे हथनि सां उहो फोटो फाड़ियूं ऐं मना कयूं तंबीह फरमायूं जे मुंहिंजो मुरीद आहीं त मुंहिंजो फोटो न रखंदो असां गौस जे दर जा गुलाम आहियूं असां कामिल मुर्शिद वारा आहियूं असां पंहिंजे पीर जे तरीक़े ते हलंदासीं असांखे जेको मुर्शिद सबक सेखारियो आहे उन सबक खे वठंदासीं अमल कंदासीं नबी जे सुन्नत ते अमल कयो हे रीतूं रस्मूं छॾियो वरी से हिकिड़ी ॿी बीमारी निकिती आहे भई छा था कनि जो हिकिड़ो माण्हू तो भंगोरो न को निमाज़ पढ़े न को सजदो ॾिए सुबुह जो उथी थो चए त मां ख़्वाब ॾिठो आहे त साईं मूंखे नज़र आयो आहे त फलाणी खबर जी पाड़ में मुंहिंजी क़बर अथई मुंहिंजी क़बर ज़ाहिर परदेसी थी हेॾे कंडो फ़क़ीर निकितो आहे कंडो फ़क़ीर कंडो फ़क़ीर को डंडो फ़क़ीर को झंडो फ़क़ीर न को मज़ार आहे न को क़बर आहे हाणे ख़्वाब जे हिकिड़े मलाली ख़्वाब ॾिठो आहे यादि रखो हज़रत क़िबला साईं मशहूरी साहिब रहमतुल्लाह अलैह जी फतवा फतवा कासिमिया जे अंदर तू पढ़ी ॾिस अहले सुन्नत जे अकाबिर जी फतवा है त मनसार बिला मज़ारिन मनसार कब्रिन बिला मय्यतिन फ़क़द कफ़र जेको अहिड़ी क़बर जी ज़ियारत करे जंहिंमें मय्यत पूरियल ई नाहे अहिड़ी क़बर जी जेको ज़ियारत करे इन कुफ्र कयो इन छा कयो कुफ्र इन छा कयो बात में मुंह पियल अथव हां छो था ॻाल्हायो जंहिं अहिड़ी क़बर जी ज़ियारत कई जंहिंमें मय्यत पूरियल ई नाहे हथ ठोकी क़बर उन क़बर जी ज़ियारत कई इन कुफ्र कयो इस्लाम इन शइ खां मना कई आहे हाँ जिते अल्लाह जा वली मज़ारनि में आरामी आहिनि बेशक हली वञो बेशक वञी उन्हनि जी ज़ियारत कयो पर अदब सां वञो एतिराम सां वञो अल्लाह वारनि जे दर ते वञी पर नंग न सिखियो शाम जे वक़्त में ॾिसो न कलंदर साईं जे ओभर पासे रो छा थो थिए पियो धमाल थी हले धमाल नौजवान पोशीदा औरतूं खूबसूरत हसीन महजबीन औरतूं हीअं रक़्स बिठी थियूं कनि ऐं कई आशिक जहिड़ा चौधारी फिरिया बीठा अरे हे दीन आहे हे महबूब जो तरीक़ो आहे छा कलंदर ईअं सेखारियो आहे छा कलंदर जो इहो तरीक़ो आहे
मुझे सुहिणो कलंदर, ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम, कलंदर वॾो आलिम हुयो, कलंदर जॻियत आलिम हुयो। हींअर मूंखे हिकिड़ो किताब फोटो स्टेट मूं कराए वरितो आहे शिकारपुर वारे मौलवी साहब खां। ग़ालिबन किताब जो नालो आहे जोहरुल महानी, जोहरुल महानी या अहिड़ो मिलंदड़ नालो अथसि। फारसी में आहे पर उनजो अधु हिसो अंदर में अरबी इबारतूं बि आहिनि। उहो हज़रत कलंदर लाल शहबाज जो पंहिंजे हथनि जो अखर लिखियल ख़ुदा जो कसम जेॾी महिल मूं हिनजो हिकिड़ो ॿ वर्क वरायो, मूं ॾिठो त कलंदर लाल शहबाज त वॾो जॻियत आलिम पियो नज़र अचे। उनजी इबारत, उनजा लफ़्ज़, उनजा जेकी किताबनि जा हवाला पियो ॾिए, इमामनि जा हवाला पियो किताब में लॻे पियो त मुंहिंजो सुहिणो कलंदर वक़्त जो इमाम हुयो, जॻियत आलिम दीन हुयो। अल्लाह वारनि त इन रीतुनि रस्मुनि जी पाण पटी हुई, उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो हो। छा अल्लाह वारनि तव्हांखे ईअं सबक़ सेखारियो आहे त अॼु धमालू कयो? अरे तूं कलंदर जे दरबार ते वञी त वेही क़ुरान पढ़, क़ुरान पढ़ त कलंदर जो रूह तेरो राज़ी थिए न। बुल्ला शाह जो चई वियो निमाज़ पढ़ण कम ज़नाना रोज़ा रोटी। बुल्ला शाह चई वियो त उतियां बांगा उहे देवनि होवे नियत जिन्हां खोटी, मके मदीने उहे जावन जड़े कम दे होवन टोटरी। अच्छा निमाज ज़नानो कम आहे? मदीने वारे मीर निमाज पढ़ी। हाँ मुझे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ निमाज पढ़ी, फारूक उमर निमाज पढ़ी, सिन्नूरैन उस्मान गनी निमाज पढ़ी, मौला अली शेरे चली फातिह खैबर निमाज पढ़ी। ऐं मैदाने करबला में वसंदड़ तीरनि तलवारुनि जे हेठां मुंहिंजे सुहिणे रहबर हुसैन निमाज़ पढ़ी। शिमिर सीने ते वेहे पियो त फरमाइनि पिया शिमिर थोरी देर न, मुंहिंजे सीने तां हट त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ी वठां। मतां क़यामत जे ॾिहाड़े अम्मा ख़ातून अज़हर जी मयार मिले, मतां नाने मोहम्मद करीम जो ॾोरापो मिले, मतां बाबे अलीअ जी मयार मिले त बच्चा निमाज़ छो छॾी हुई? तीर वसनि पिया, तलवारूं वसनि पियूं, सुहिणो हुसैन निमाज़ पढ़े पियो। पोइ तूं निमाज़ पढ़ न, पोइ तूं क़ुरान जी तिलावत कर न। जे कलंदर जो हुबदार आहीं, भिटाई जो हुबदार आहीं, जे मुंहिंजे सोने रोज़े धरी रब जे मोहब्बत वारो आहीं, जेकॾहिं तूं हालनि जे मज़लूमनि सां मोहब्बत रखण वारो आहीं, जे तूं पीर मिठा जो गुलाम आहीं, जे तूं मशहूरी साहिब सोने जो मुरीद आहीं, हुबदार आहीं, त पोइ उहा वाट वटि जेका अल्लाह वारा सेखारे विया तो सुन्नी कुछ सुजाग थी, तो सुन्नी कुछ सुजाग थी। दिली हे बाहू तो बधावा, खुदा जो वास्तो थव इख्तलाफ पैदा न कयो, पाण में झगड़ा पैदा न कयो, सुन्नी हिकु थी वञो। ही छा ॻाल्हि आहे? वो हुनखे नथो सहे, हू हुनखे नथो सहे। ओ मुंहिंजा तिरी प्यारा, असां सभु सुन्नी हिकु हुजूं त पोइ दुश्मन खे ज़रूरत नाहे जो हेॾी अरदाई करे सघे, पर असांजो छिड़ विछड़ थियणु दुश्मन दिलेर थी रहियो आहे। हाँ ओ मुझा तिरी प्यारा, हिक ॿिए में मोहब्बत रखो, अहले सुन्नत पाण में इत्तिहाद ऐं उल्फत पैदा कयो। अॼु वक़्त जी ज़रूरत आहे सुन्नियुनि जो पाण में इत्तिहाद हुजे। क़बूल आहे ॻाल्हि? क़बूल आहे ॻाल्हि? हाँ भला जेकॾहिं कोई इख़्तिलाफ़ थी बि पवे त उनखे हटाइण जी कोशिशि कयो। साईं फरमाइनि था त फितनो भड़कायो न, फितने खे ठारण जी कोशिशि कयो। हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा, पाण में मोहब्बतूं पैदा कयो, उल्फतूं पैदा कयो। सभु सुन्नी असांजे सिर जो ताज आहिनि, सभु बुज़ुर्ग असांजे अखियुनि जो नूर आहिनि। जेकी बि गादियूं आहिनि, जेकी बि दरगाहूं आहिनि, जेकी बि दीन जो कमु करे रहिया आहिनि, असां सभिनी जा ख़ातिम आहियूं, नौकर दर्जा आहियूं, असां सभिनी सां मोहब्बत रखण वारा। बेशक इंशाअल्लाह क़बूल आहे या क़बूल आहे? हथ मथे खण। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, त इहे रीतूं रस्मूं जेके ग़ैर शरई तौर तरीक़ा आहिनि, इहे छॾ ऐं मुंहिंजे सुहिणे हबीब जी सुन्नत ते अमल कर, मुंहिंजे आका जी शरीयत ते अमल कर, त
पो जने क़यामत जो दिहाड़ो थींदो न तो मदीने वारो मीर तो के पंजे कचहरी में पंजे शफात में पंजे दर ते पंजे गुलामन सा कदाए मदीने वारो मीर तो के जन्नत दे वठी चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मैयत के मेहंदी लगाइण जायज़ नहीं, मैयत के मेहंदी लगाइण जहालत आहे। इस्लाम ये कोन सेखारियो। मैयत के पटको कोन ॿधाइबो, मैयत के टोपी कोन पाराइबी, मैयत जे हेठां गादेलो कोन विछाइबो, मैयत खे मुंहिंजा दोस्त कफनी ढकाए कब्र में दफन करणो। ओ मुंहिंजा प्री प्यारा, ओ मुंहिंजे सोने हबीब जी मोहब्बत रखण वारा, मुंहिंजे आका जे तरीक़े ते अमल कंदे रब तोखे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी नसीब करे छॾींदो। तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह होतियो सर लोक मटेड़ी अदियो हिक मदनी शाल न मटे होतियो सर लोक मटेड़ी भेनर हिक मदनी शाल न मटे। दुनिया रुसी वञे, मिट रुसी वञनि, यार रुसी वञनि, परवाह नाहे सल हुसैन जो नानो राज़ी हुजे। ओ मुंहिंजा प्री प्यारा, जंहिंजी मदीने वारे मीर सां मोहब्बत आहे उन जे दिल जो आवाज़ इहो हूंदो आहे त दुनिया रुसी वई, मिट रुसी विया, बेवफा यार रुसी विया, पर सल वफ़ादार दिलदार मदीने वारो राज़ी हुजे। हो बियो सर लोको मटेड़ी अदियो हिक मदनी शाल न मटे। हे बियो सर लोको मटेड़ी भेनर हिक रबी शाल न मटे। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जे गुलामन के, हबीबन जे आशिकन के वक्त ते आज़माइशूं भी आयूं, इम्तिहान भी आया, पर मुझे महबूब जे गुलामन पार मल्हाए ॾेखारियो। कीअं कीअं मल्हाए ॾेखारियूं। हज़रत सैयदना मुझे सोने हबीब जो गुलाम उनके फाहीअ ते चढ़न पिया। हज़रत सैयदना खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था, ओ खुबैब मोहम्मद करीम जो दीन छॾे ॾे, न त अॼु तोखे सूरी ते लड़काईंदासीं, फाही ते चाढ़ींदासीं। फरमाए थो जान वञण क़बूल आहे, पर मदीने वारे मीर जी गुलामी छॾणु क़बूल न। जॾहिं मैं फाही ते चढ़न पिया, चवनि था त का तुंहिंजी आख़िरी तमन्ना हुजे त ॿुधाए, को दिल जो इरादो हुजे त ॿुधाए। चए थो मूंखे मुहलत ॾियो त पर रकातूं नफ़िल शुक्राने जो अदा कयां, जो अॼु हबीबनि जे दीन जे मथां मुंहिंजी जान कुर्बान थी रही आहे। नफ़िल पढ़ियो आहे, जेॾीमहिल फाही ते लड़काइण पिया, हवा जो झूठो लॻो आहे त उन हवा खे चए थो, ओ हवा वञ मुंहिंजे मदीने वारे खे मुंहिंजा सलाम चइजांइ, अॼु तुंहिंजे इश्क में मुंहिंजी जान कुर्बान थी रही आहे, अॼु मुंहिंजो सिर फिदा थी रहियो आहे। या रसूल अल्लाह, अॼु तव्हांजे मोहब्बत में मां पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे रहियो।
जेरी मल हवा के न सलाम ॾिनो मुझो सुणो हबीब ग़ैब तान नबी लेखा मदीने में ओ जब महबूब जे अखियुनि में लुक थी विया साईं फरमाइता वालेकुम सलाम वालेकुम सलाम साहबन चई मां युबकी के या रसूल अल्लाह थोरो ही रहायो महबूब तुझे पाक अखियुनि में लुक आहिनि साईं फरमाइता हींअर मुझे आशिक के फाही था चढ़नि पिया उन्हें मूंखे सलाम चयाए उन्हें के सलाम जो जवाब ॾेई रहियो दिल कहता है तुझे भेजूं मैं उन्हें आंखें दर्शन का तो दर्शन हो नजराने का नजराना आ दिल में तुझे रख लूं जलवे जाना आ दिल में तुझे करो ये जलवे जाना इतना तो कर्म कर दे चश्मे करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना सुभान अल्लाह चांद वञे पई पर मुझे सुने हबीब जो पर न थो छॾे हबीबन जी गुलामी न थो छॾे इन्हें के सरबो आहे ईमान इन्हें के सरबो आहे इश्क रसूल इन्हें के सरबो आहे गुलामी रसूल ओ लालू रैंक वारा अॼु आज़माइश थी ईंदई माण्हू बि खिलंदई पर यकीन ॼाण जाए तुंहिंजी कामयाबी आहे त दिलबर मोहम्मद करीम जे गुलामी में कामयाबी आहे सुभान अल्लाह हाँ पोइ इहो रस्तो क़बूल आहे बेशक इहो रस्तो क़बूल आहे थोरा क़बूल हबीबन जे गुलामी वारो रस्तो क़बूल हथ मथे खणी चत इहो रस्तो क़बूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे सोने हबीब की मोहब्बत में पान मल्हाए देखार इंशाअल्लाह या मोहब्बत कड़ी जो नमाज पढ़ी कोन दाढ़ी रखी कोन रात दी ओ ताश जे पतन ते वेठो दे वरी मकान ते पियूं था चर्च घुमूं था अर्श हल पर हाँ भंग जे कूंडे में अर्श घुमी गयो तो मुसलमान नमाज सां मोहब्बत रख मस्जिद सां मोहब्बत रख अल्लाह जे ज़िक्र सां मोहब्बत रख अल्लाह वारन सां मोहब्बत रख अल्लाह वारन जी सोबत में वे सालहन जी संगत में वे तुझो रंग मट फकीर साईं बयान फरमायो दिल ठारी छॾे अल्लाह वारन जो रंग ॾिठी न ॿुधायूं पे पंहिंजो हाल त सिंधी ॻाल्हाइण बि कोन ईंदी हुई पर अल्लाह वारन जो रंग ॾिस ख़ुदा वारन जो रंग इहो आहे जो ज़ाहिर बातिन मटाए छॾींदा आहिनि ओ मुजादा जे पंहिंजो रंग मटाइण चाहीं थो त पोइ वञ कंबर शरीफ़ जे पंहिंजो रंग मटाइण चाहीं थो त रहमतपुर शरीफ़ वञ पोइ तूं अल्लाह आबाद शरीफ़ वञ पोइ तूं राधण शरीफ़ वञ पोइ तूं करमपुर शरीफ़ वञ पोइ तूं फज़लाबाद शरीफ़ वञ पोइ मशहरी शरीफ़ वञ त तुंहिंजो रंग मटिजे दीन वारो रंग लॻे बच बेअदबन खां बच गुस्ताखन खां बच जेके महबूब जे शान जा बेअदब आहिनि गुस्ताख आहिनि हिननि गुस्ताखन खां बच
जिते भी तुंहिंजो अक़ीदो हुजे वञ के अल्लाह वारे जी दामन झल, खुदा जे प्यारनि जी मोहब्बत वारी दामन झली दे। खुदा जो कसम तुंहिंजा बेड़ा